अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रान या रब्बी शुक्रान, هديت قلبي شكرا، نورت دربي شكرا، شكرا يا رب. أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. قال الله تعالى وتبارك في القرآن المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. اقترب للناس حسابهم وهم في غفلة معرضون ما يأتيهم من ذكر من ربهم محدث إلا استمعوه وهم يلعبون لاهية قلوبهم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. सभिनी हमद सना जे लायक रब ज़ुल जलाल आहे, जेको पूरी कायनात जो अकेलो ही खालिक ऐं मालिक ऐं राज़िक आहे, जंहिं अकेले जी बादशाही ऐं सल्तनत आहे, जेको पूरी कायनात जो शहनशाह आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर ऐं न की वरी जंहिंजो कोई मिसाल आहे। ऐं करोड़ों दुरूद व सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मुझे अजीज दोस्तों और साथियों, अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाए तो इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम वहुम फी गफ़लतिन मुअरिदून। इंसाननि जे लाइ उन्हनि जे हिसाब किताब जो टाइम वेझो थींदो थो वञे ऐं इंसान जी हालत इहा आहे जो ॾींहों ॾींहुं हू ग़फ़लत में ॿुॾो पियो आहे। मा यातीहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहदसिन इल्ला इस्तमअूहु वहुम यलअबून। हुन वटि अल्लाह जूं आयतूं, अल्लाह जो ज़िक्र ईंदो आहे, हू हुनखे न ॿुधंदा आहिनि सवाइ खेल तमाशे जे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इंसान जीअं जीअं वॾो थींदो थो वञे, उनजा वालिदैन ख़ुशि थींदा आहिनि त असांजो पुटु जवान थींदो थो वञे, वॾो थींदो थो वञे। हालांकि हू वेचारो ॾींहों ॾींहुं मौत खे वेझो थींदो थो वञे। हुनजी ज़िंदगी जे हर पल सां गॾु हुनजी ज़िंदगी जो वक़्तु खुटंदो थो वञे। पर अफ़सोस आहे, इंसान खे पंहिंजे इन वॾे खसारे जो को अहसास ई कोन्हे को त मुंहिंजी ज़िंदगी जो पल पल खुटंदो थो वञे। अक्सर असां ॾिसंदा आहियूं जॾहिं नओं साल बीहंदो आहे त अक्सर दोस्त नए साल जी ख़ुशी में, जेको इस्लामी तारीख़ न आहे, इस्लामी साल न आहे बल्कि अंग्रेज़नि जो साल आहे, जनवरी 9 बीहंदो आहे त अक्सर नौजवान ख़ुशि थींदा आहिनि ऐं हिक ॿिए खे हैप्पी न्यू ईयर जा SMS कंदा आहिनि, कार्ड ॾींदा आहिनि, ख़ुशी कंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ख़ुशी त हूंदी आहे उन ॻाल्हि जी जॾहिं कंहिं शइ जो फ़ाइदो पवे। फ़ाइदो कंहिं इंसान खे पए त उन ते ख़ुशि थो थिए, पोइ हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहिनि। पर अफ़सोस जो अॼु जो मुसलमान नथो सोचे त हुनजे ज़िंदगी जो हिकु क़ीमती साल घटिजी वियो आहे, हू हिकिड़ो साल वधीक मौत खे वेझो थी वियो आहे। बजाए हुनखे अफ़सोस करण जे ऐं पंहिंजे ज़िंदगी ते नज़र करण जे हू ख़ुशि थो थिए ऐं हिक ॿिए खे मुबारकूं था ॾिए। इहो दलील आहे त अॼु जे मुसलमान पंहिंजे मौत खे विसारे छॾियो आहे। अॼु जे मुसलमान पंहिंजे आख़िरत वारी हक़ीक़ी ज़िंदगी खां गाफ़िल थी चुको आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वारो पंहिंजे रब खां डिॼो, वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं हर जान हर इंसान इहो ॾिसे त हुन अॻिते जे लाइ छा गॾु कयो आहे, हुन पंहिंजी आख़िरत वारी ज़िंदगी जे लाइ पंहिंजे रब ॾांहुं छा मोकिलियो आहे। अल्लाहु अकबर। अॻिते अल्लाह फरमाए थो, वत्तक़ुल्लाह, हे इंसानो पंहिंजे रब खां डिॼो, इन अल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून, तव्हां जेको कुझु करे रहिया आहियो
अल्लाह उनका बाखबर आहे, अल्लाह के हर ज़र्रे ज़र्रे जी ख़बर आहे। पोइ अॻिते अल्लाह फरमाए थो वला तकूनू कल्लज़ीना नसुल्लाह फअनसाहुम अनफुसहुम, ए मुंहिंजा बानो उन्हनि जहिड़ा न थियो जिन्हनि पंहिंजे रब खे विसारे छॾियो, पोइ उन्हनि जे रब उन्हनि खे पंहिंजूं जानूं विसाराए छॾियो। अल्लाह अकबर। अॼु बि तव्हां गौर कयो, जिन जिन इंसाननि रब खे विसारियो आहे, हक़ीक़त में हुननि रब खे न विसारियो बल्कि पंहिंजे पाण खे विसारे छॾियो। पंहिंजे पाण खे विसारे छॾियूं त हिन ज़िंदगी सिर्फ़ हिकु इम्तिहान आहे। हिन खां बाद में मौत बि आहे, क़बर वारी दुनिया बि आहे, आख़िरत वारी दुनिया आहे। पर हुन जॾहिं अल्लाह खे विसारियो त हक़ीक़त में हुन पाण खे विसारे छॾियो। अॻिते अल्लाह फरमाए थो उलाइका हुमुल फासिक़ून, इहे ई फासिक़ इंसान आहिनि जिन्हनि पंहिंजे रब खे विसारे छॾियो। ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नह, अल्लाह फरमाए थो मुंहिंजा जन्नती बाना जेके जन्नत जा अमल करण वारा आहिनि उहे ऐं अस्हाबुन नार जहन्नमी वारा जेको जहन्नमी कम कनि था उहे बाना ऐं मुंहिंजा नेक बाना कॾहिं बराबरि नथा थी सघनि। अस्हाबुल जन्नत हुमुल फाइज़ून, बेशक जन्नत वारा ई कामयाब आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह क़ुरान करीम में ॿुधाए थो त सोचो अॻिते तव्हां छा मोकिलियो आहे। अल्लाह फरमाए थो तव्हांजी ज़िंदगी जो पल पल खुटे वेठो तव्हां मौत खे वेझा कींदा था वञो। हालत इहा आहे मा यातीहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहदसिन इल्ला इस्तमअूहु व हुम यलअबून। इंसान जी हालत इहा थी वई आहे जो अल्लाह जे पार खां हुन वटि अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जूं आयतूं ईंदियूं आहिनि, पोइ उनखे खेल तमाशे में ॿुधंदो आहे। जीअं अक्सर असां ॾिसंदा आहियूं आज़ान ईंदी आहे, अल्लाह जो पुकार ईंदो आहे, अल्लाह सॾे वेठो हे मुंहिंजा बंदा अच भलाई ॾे, अच कामयाबी ॾे। ऐं बंदे जो छा हाल हूंदो आहे त हू फिल्म खां उथण लाइ तयार न आहे। आज़ान ॿुधे वेठो पर पंहिंजी फिल्म खां उथण लाइ तयार न आहे। अगरि को रांदि में मशगूल लॻो पियो आहे, क्रिकेट जी रांदि हुजे, वॉलीबॉल हुजे, पतंग जी रांदि हुजे, कंहिं रांदि में मशगूल आहे, आज़ान जो आवाज़ ॿुधई पर उनखे खेल तमाशे में ॿुधे वेठो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अॼु जे इंसान जी ज़िंदगी अहिड़ी थी वई आहे जो हू 100% आख़िरत खां गाफ़िल थी वियो आहे। हालांकि अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए तो कुल्ल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के, हर जान के मौत जो मज़ो चखणो आहे। हिन धरती ते मां जंहिं जानदार खे पैदा कयो आहे उनखे हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर मौत ईंदी। व इन्नमा तुवफ़ूना उजूरकुम यौमल क़ियामा, पोइ क़यामत जे ॾींहुं तव्हांखे तव्हांजे अमलनि जो बदिलो ज़रूर मिलंदो। जेको तूं अमल कंदे उहो अजुर तोखे ज़रूर मिलंदो। पोइ अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह, जेको ज़र्रे बराबर गुनाह कंदो उनखे उनजी सज़ा मिलंदी ऐं जेको ज़र्रे बराबर नेकी कंदो उनखे उनजो गुनाह मिलंदो। अॼु जा असांजा मुस्लमान वॾनि गुनाहनि खे मामूली सम्झे वेठा। ॿ दोस्त आहिनि पाण में, मां भेण ते गारियूं हिक ॿिए खे ॾेई खिलनि था ऐं इनखे को गुनाह ई नथा सम्झनि। हालात गार ॾियनि त वॾनि गुनाहनि में शुमार आहे। अल्लाह फरमाए थो मामूली गुनाह जो बदिलो तोखे क़यामत जे ॾींहुं मां ज़रूर ॾींदुसि। ऐं गारियुनि जे मामले में अॼु अहिड़ो दौर थी वियो जो भाउ खे सॻे भाउ खे मां भेण ते गारियूं थो ॾे, पीउ पुट खे थो ॾे, पुट पीउ खे थो ॾे। इहा ॼण मामूली ॻाल्हि थी वई आहे। हालांकि गार ॾियण वॾनि गुनाहनि में शुमार आहे। अल्लाह फरमाए थो त मां मामूली गुनाहनि जी बि सज़ा तोखे क़यामत जे ॾींहुं ज़रूर ॾींदुसि। अल्लाह फरमाए थो वमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़, पोइ उन ॾिहाड़े जेको जहन्नम खां बचियो ऐं जन्नत में दाख़िल थियो असुल कामयाबी उन जी आहे। हिन दुनिया जे कंहिं शइ में कामयाबी न आहे, न वज़ारतनि में, न डिग्रियुनि में, न नौकरियुनि में, न कारोबारनि में कामयाबी न आहे। ये बंदा तुंहिंजी कामयाबी इन में थींदी जो तूं पंहिंजो पाण खे जहन्नम खां बचाए जॾहिं तूं दाख़िल जन्नत में थींदे पोइ सम्झे कामयाब थी।
अल्लाह फरमाए थो वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर, इंसान दुनिया की जिंदगी सिर्फ धोखे जो घर सही। तो अल्लाह फरमाए थो लतुबलवुन्ना फी अमवालिकुम व अनफुसिकुम, मां तहां के जरूर आज़माईंदुसि तहां जे जानन ऐं मालन जे ज़रिए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह कुरान शरीफ में फरमाए थो तो मूं इंसान के पंहिंजी इबादत में पैदा किया। ऐं हिकिड़ी जाइ ते अल्लाह फरमाए थो इंसानो मूं तहां खे इन लाइ पैदा कयो आहे त तहां मुंहिंजी इबादत कयो ऐं माण्हुनि खे हक़ फत जो चओ, भलाई जो चओ। पर अक्सर माण्हू हिन दौर में भलाई जे रस्ते खां इन लाइ पातीरा थी था वञनि जो माण्हू तंग था कनि। ॾाढ़ी पंहिंजे चेहरे ते रख, तकलीफ़ माण्हुनि खे थी थिए, माण्हू ठठोलियूं कनि था, मुल्ला मुल्ला चवनि था। अगर निमाज़ पढ़, दुनिया जा सभई गुनाह कर, केरु कुझु कोन थो चए। पर अगर निमाज़ शुरू कई तो माण्हू ठठोलियूं कनि। कंहिंखे भलाई जो चओ, गुनाहनि खां ड्रिज तो माण्हू ठठोलियूं था। कंहिंखे तौहीद जो चओ, शिरक खां बचण जो चओ, बिदअतनि जे ख़िलाफ़ ॻाल्हां तो पूरी दुनिया तुंहिंजी दुश्मन थींदी, हथा पंहिंजे घर जा माण्हू थींदा। इहो दस्तूर आहे, शुरू खां वठी इहो थींदो आयो। पैगंबरनि जा दुश्मन केरु थिया? पंहिंजा ई घर वारा थिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ उनजो दुश्मन थियो, नूह अलैहिस्सलाम जो पुट पण उनजो दुश्मन, घरवारी दुश्मन, लूत अलैहिस्सलाम जी घरवारी दुश्मन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा जेको पंहिंजे जान खां वधीक उन सां मोहबत कंदा हुया, उहे बि जॾहिं तौहीद जी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई तो उहे दुश्मन थी विया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह क़ुरान में फरमाए थो तो दुनिया धोखे जो घर थो ऐं दुनिया में मां तव्हांखे आज़माईंदुसि तव्हांजे जाननि ऐं मालनि जे ज़रिए। वलतस्मउन्ना मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व मिनल लज़ीना अशरकू अज़न कसीरा। मां न सिर्फ़ तव्हांखे तव्हांजे जाननि मालनि में आज़माईंदुसि बल्कि तव्हां मुशरिकनि जे हथां तव्हांखे ईंदाईंदुसि, वॾा वॾा ॾुख ॾींदुसि। वइन तस्बिरु व तत्तक़ू फ़इन्न ज़ालिका मिन अज़्मिल उमूर। पोइ अगर तव्हां सब्र कयो ऐं परहेज़गारी अख़्तियार कई तो उहो वॾनि कमनि मंझां कमु आहे। यानी अल्लाह असांखे ॿुधाए छॾियो आहे दुनिया धोखे जो घर अथव, हिते आज़माइश अथव ऐं मां तव्हांखे अहिड़े तरीक़े सां आज़माईंदुसि तो जहां तव्हांजे जान में माल में तकलीफ़ूं ईंदियूं ऐं मुशरिक जेके मुंहिंजा दुश्मन उन्हनि जे ज़रिए तव्हांखे ॾुखाईंदुसि ऐं मां पंहिंजे अर्श जे मथां ॾिसंदो रहंदुसि, ॾिसां त मुंहिंजा बंदा सब्र कनि था या कोन था कनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो ख़ुदा जो कसम अगर इन दुनिया की हैसियत अल्लाह के अॻियां हिकु ढूंढ जे बराबर हुजे हां तो अल्लाह काफ़िरनि खे पानी जो ढुक न ॾे हां, उन्हनि खे उञ मारे छॾे हां ऐं पंहिंजनि नेकबाननि खे ॾे हां। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो दुनिया जी हैसियत अल्लाह जे अॻियां हिकु ढूंढ खां बि बदतर आहे। तंहिं करे अल्लाह दुनिया मोमिननि खे बि ॾिए थो, काफ़िरनि खे बि ॾिए थो, पर आख़िरत सिर्फ़ मोमिननि जी आहे, सिर्फ़ परहेज़गारनि जी आहे। ऐं अल्लाह फरमाए थो तो दुनिया जी हैसियत अल्लाह कुरान में छा थो ॿुधाए? इअलमू अन्नमल हयातुद दुनिया लाइबुन व लहवुन व ज़ीनतुन व तफ़ाखुरुन बैनकुम व तकासुरुन फिल अमवालि वल औलाद। अल्लाह फरमाए थो ॼाणी छॾियो दुनिया जी ज़िंदगी आहे छा? लाइबुन व लहव, खेल तमाशो, व ज़ीना ऐं सिंगार, व तफ़ाखुरुन बैनकुम ऐं तव्हांजो हिक ॿिए ते फ़खुर करणु, व तकासुर ऐं माल गॾु करणु, फिल अमवालि वल औलाद। तव्हांजी ज़िंदगी इहा ई आहे त माल ऐं औलाद जे ज़रिए भेंट करणु, मुक़ाबिलो करणु, हुन खां वधीक थिया, हुन खां वधीक थिया। अगर हुन वटि बंगलो आहे त मुंहिंजो बंगलो वधीक हुजे, हुन वटि स्कूटर आहे त मूं वटि टूटी हुजे। अल्लाह फरमाए थो आहे ई आहे ज़िंदगी ॿी छा आहे दुनिया में? हक़ीक़त ज़िंदगी जी आहे। तो अल्लाह फरमाए थो कमसलिल गैज़ि अअजबल कुफ़्फ़ार नबातुहु थुम्मा बहीजु फतराहु मुस्फरन थुम्मा यकूनु हुतामा। अल्लाह फरमाए थो दुनिया जी ज़िंदगी ईअं जीअं सावक
वारी पोख काफिरनि खे वणंदी आहे, पर हिकु ॾींहुं इन सावत खे ख़तमु थियणो आहे। इहो फसल सुकंदो ऐं पोइ घोर घोर थी वेंदो। इहा ई दुनिया जी हक़ीक़त आहे। अॼु तोखे जवानी आहे, अॼु तोखे ताक़त आहे, हिकु ॾींहुं ईंदो जो तूं सुकी वेंदे, तूं घोरा घोरा थी वेंदे, तुंहिंजियूं अखियूं तुंहिंजो साथ छॾे वेंदियूं, तुंहिंजा कन तुंहिंजा साथ छॾे वेंदा, तुंहिंजो ज़बान, तुंहिंजा दंद, तुंहिंजो सॼो उज़्बो, हथा जिस्म बि तुंहिंजो साथ छॾे वेंदो। इहा ई दुनिया जी हक़ीक़त। वफ़िल आख़िरत अज़ाबुन शदीदुन व मग़फ़िरतुन मिनल्लाहि व रिज़वान। ऐं अल्लाह फरमाए तो आख़िरत में सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं अथव, या अल्लाह जे तरफ़ां सख़्त अज़ाब पकड़, या मग़फ़िरत ऐं अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी मुहबत। आख़िरत जा रस्ता अथव। पोइ हाणे जेको वणे ये बंदा तूं चूंड, चाहे अल्लाह जे अज़ाब खे चूंड, चाहे अल्लाह जी मुहबत ऐं अल्लाह जी मग़फ़िरत खे चूंड। जाइ ई थई चूंडण जी। क़यामत जे ॾिहाड़े सिवाय पछतावे जे ॿियो कुझु बि न अथई। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाह वरी फरमाए थो त दुनिया जी ज़िंदगी सिवाय धोखे जे ॿियो कुझु बि कोन्हे। हुते वरी अल्लाह फरमाए थो इन ई सूरत में, सूरतुल हदीद में अल्लाह फरमाए थो साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा कअर्दिस समाई वल अर्द। ए इंसानो भेट कयो, मुक़ाबिलो कयो पाण में। छा जे बारे में? कारोबार जे बारे में न, दौलत जे बारे में न, शोहरत जे बारे में न, बल्कि अल्लाह फरमाए तो मुक़ाबिलो अगर तव्हांखे करणो आहे इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, पंहिंजे पालनहार जे बख़्शिश ॾे मुक़ाबिलो कयो। व जन्नतिन अर्दुहा कअर्दिस समाई वल अर्द। ऐं अल्लाह जे जन्नतनि ॾे भेट कयो जंहिंजी वेकराई आसमान ऐं ज़मीन जे बराबरि आहे। अल्लाह फरमाए थो अगर दुनिया में भेट करणी अथव त इन अमल में भेट कयो, नेकिन में भेट कयो जीअं सहाबा कंदा हुआ। सहाबनि जे दौर में अगर केरु हिकिड़ो अमल कंदो हो, ॿियो सहाबी सोचींदो मां उन खां वाधारे कयां। पोइ अल्लाह फरमाए थो उन जन्नतनि ॾे भेट कयो जिन्हनि जी वेकराई ज़मीन आसमाननि जे बराबरि आहे। उइद्दत लिल्लज़ीन आमनू बिल्लाहि व रसूलिही। उहा जन्नत तयार कई वई आहे सिर्फ़ उन्हनि लाइ जिन्हनि अल्लाह या अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आहे। ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युअतीहि मन यशा। इहो अल्लाह जो फज़ल आहे, पोइ अल्लाह जंहिंखे चाहे अता करे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, दुनिया सिर्फ़ धोखो अथव, उनखे सिंगारियो वियो आहे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल्लाह जिब्राईल अलैहिस्सलाम खे चयो आहे त मूं जन्नत खे ठाहियो आहे, जन्नत खे चकर ॾेई आहे। जॾहिं जन्नत खे ॾिसी आयो, जिब्राईल चयो अल्लाह ख़ुदा जो कसम आहे जन्नत में एॾो मज़ो आहे, एॾो मज़ो आहे, जेको जन्नत जे बारे में ॿुधंदो उहो उन खां सवाइ रहंदो ई कोन, उन जा अमल पाण ई शुरू कंदो। पोइ जेके जन्नत ॾे वञण में तकलीफ़ आहे, जेको रस्ता आहिनि, जेके मुश्किलातूं आहिनि, अल्लाह साईं उनखे जन्नत, उन सां जन्नत खे ढके छॾियो। पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम खे फरमाई हाणे वञी ॾिसी आ। जिब्राईल अलैहिस्सलाम जे उन मुश्किलातनि खे ॾिठो, चई अल्लाह तुंहिंजी ज़ात जो कसम, ख़ुदा जो कसम, एतिरो तकलीफ़ूं आहिनि जो मां सोचां थो त जन्नत में केरु वेंदो ई कोन। एतिरो तकलीफ़ूं आहिनि जन्नत जे रस्ते में। अॼु जो नौजवान चाहे त जन्नत थो, अमाल पुछा करीस त ॿिया त पंहिंजी जाइ ते, पर जेका मेन इबादत तौहीद ऐं निमाज़ आहे उहो ई कोन्हे। निमाज़ जी पाबंदी कान्हे का, ऐं तमन्ना जन्नत जी। जन्नत जो रस्तो ॾाढो ॾुखियो आहे। पोइ अल्लाह जिब्राईल अलैहिस्सलाम खे फरमायो हाणे जहन्नम जो चकर ॾेई आहे, वञी जहन्नम खे ॾिठई। जिब्राईल अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह जहन्नम जूं एतिरियूं तकलीफ़ूं, एतिरियूं दहशतूं आहिनि, एतिरी हैबत आहे जहन्नम जी, जेको इन जे बारे में ॿुधंदो ख़ुदा जो कसम हू त हुन में वञणु चाहींदो ई कोन, उहो अहिड़ा अमल कंदो ई कोन जेको हुनखे जहन्नम ॾे वठी वञे। पोइ जहन्नम ॾे वठी वञण वारनि अमलनि जे सिंगार सां अल्लाह जहन्नम खे सिंगारियो। पोइ चई हे जिब्राईल हाणे ॾिसी आ। जिब्राईल अलैहिस्सलाम वियो कि अल्लाह मां जेको रस्तो जहन्नम जो ॾिसी आयो आहियां, जेको जेतिरो सिंगारियल आहे, को अहिड़ो ख़ुशि नसीब हिन जहन्नम खां बचंदो, जे न त जहन्नम वारो रस्तो त ॾाढो सिंगारियल आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ही सिर्फ़ सिंगार आहे, ऐं सिंगार वारो रस्तो जहन्नम जो आहे।
तकलीफ़नि वारो रस्तो जन्नत जो आहे। अल्लाह कुरान शरीफ में फरमाए तो ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीर अल मुक़ंतरत। अल्लाह फरमाए तो मूं इंसाननि जे लाइ सिंगारियो आहे दुनिया खे औरतुनि जी मोहब्बत सां, औलाद जी मोहब्बत सां, ऐं जमा कयल खज़ाना मिन अज़्ज़हबि वल फ़िद्दा, सोन चांदी जे, वल ख़ैल अल मुसव्वमति, ऐं निशान कयल घोड़नि जे ज़रिए, वल अनआम वल हर्थ, ऐं माल ढोर ऐं पोख जे ज़रिए। इन्हनि जे ज़रिए मूं दुनिया खे सिंगारे छॾियो आहे इंसाननि जे लाइ। ज़ालिक मताउल हयातुद दुनिया, इहो सिर्फ़ दुनिया जो ज़िंदगी अथव। वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब, हालांकि अल्लाह वटि तमामु बहितरीन ज़िंदगी अथव। पोइ अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए तो कुल अउनब्बिउकुम बिखैरिन मिन ज़ालिक। हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खे चओ मां तव्हांखे इन खां सुठी ॻाल्हि जे बारे में ॿुधायां। इन्हनि ज़ालनि खां, इन्हनि औलाद खां, इन दौलत खां, इन माल खां, इन फसल खां, इन पोख खां, इन कारोबार खां बि वधीक तव्हांखे को अमल ॿुधायां। उहो छा आहे? लिल्लज़ीन तक़ौ, जेके तक़वा ऐं परहेज़गारी दुनिया में कंदा, इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार ख़ालिदीन फ़ीहा, उन्हनि जे लाइ उन्हनि जे रब, उन्हनि जे पारां हार वटियल जन्नतूं आहिनि जिन्हनि जे हेठां वायूं वहंदियूं, उन में हमेशा रहंदा। व अज़वाजुम मुतहरतुम व रिज़वान, ऐं पाक दामन औरतूं हूंदियूं। जन्नत में अहिड़ियूं औरतूं अल्लाह अता कंदो जेको सिर्फ़ ऐं सिर्फ़ जन्नती सां पंहिंजे मुड़ुस सां ई मोहबत कंदी। उहो ॿियनि हर मसइले खां पाक हूंदी, न उनमें पघर हूंदो, न उनमें धप हूंदी, न उनखे पेशाब हूंदो, न जंग जो ख्याल हूंदो, न पुरारप हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत जी हूर अगर हिन दुनिया जे खारे समुंड में थुक उछलाए तो उहा माखी खां वधीक मिठी थी। अल्लाह फरमाए थो हे नबी चओ त हिन दुनिया खां वधीक सुठी ॻाल्हि इहा अथव। जन्नतूं ऐं उन्हनि जन्नतनि में वायूं खीर जूं, माखी जूं, शरबतनि जूं, ऐं उते पाक सालूं, ऐं सभ खां वॾो इनाम व रिज़वानुम मिन अल्लाह, अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी मोहब्बत तोखे बंदा जन्नत में मिले, उन खां वधीक तोखे छा खपे? छा खपे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे आख़िरत जे ॾिहाड़े इंसान जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो पोइ अल्लाह उनखे चवंदो हे जन्नती, हे मुंहिंजा बंदा तो दुनिया में दुख ॾिठा, मूं तोखे आज़मायो आहे, अॼु तूं मुंहिंजो महिमान आहीं, तूं घुर तोखे छा खपे? अॼु इंसान घुरे थो, अल्लाह आज़माइण जे ख़ातिर नथो ॾे त हू ना उमीद थी वियो आहे। पर जन्नत में हर शइ सिर्फ़ दिल में गुमान कंदो उहो मिली वेंदुसि, जेको सोचींदो मिली वेंदुसि। पोइ इंसान थकिजी थो पए। अल्लाह चएसो घुर, हू घुरंदो थो वञे, मिलंदो थो वञे, घुरंदो थो वञे, मिलंदो थो वञे, आख़िर बंदो थकिजी थो पए। हे बंदा जेको अॼु तूं अल्लाह खां ना उमीद थी वियो आहीं, अल्लाह क़यामत जे ॾींहुं तोखे दुआऊं घुराए घुराए थकाए छॾींदो, तोखे अता करे करे थकाए छॾींदो, पर अल्लाह ॾींदे ॾींदे न थकिजंदो। पोइ बंदो आख़िर थकिजी थो पए। अल्लाह बस जन्नत में सभु कुझु मिली आहे, मां घुरां त छा घुरां? अल्लाह चएसि बंदा तो जेको कुझु घुरियो आहे पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ घुरी, जेको मुंहिंजो शान आहे ओड़ो त तो कुझु घुरियो ई मूंखां कोन्हे। पोइ अल्लाह जेको वॾे में वॾो इनाम आहे जन्नत जो, उहो पंहिंजे बंदे खे अता कंदो। पोइ अल्लाह जन्नत जे दारोगनि खे फरमाईंदो, हज़रत रिज़वान खे फरमाईंदो, जेको हिकु फ़रिश्तो आहे, अल्लाह फरमाईंदुसि अॼु जेके मुंहिंजे बंदे जे विच में पर्दा आहिनि उन्हनि पर्दनि खे हटा त मुंहिंजो बंदो मुंहिंजो दीदार करे। अल्लाह अकबर। पोइ पर्दा हटी वेंदा आहिनि, बंदो अल्लाह जो दीदार कंदो आहे, उन दीदार में वरियूं गुज़री वेंदियूं आहिनि, पर बंदे जी दिलि न भरजंदी आहे अल्लाह जे दीदार खां। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जो दीदार उहे अखियूं कंदियूं जिन अखियुनि खे तूं दुनिया में कंट्रोल में रखी। अल्लाह कुरान शरीफ में फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजनि मोमिन मर्दनि खे औरतुनि खे चओ त पंहिंजनि निगाहनि खे हेठि कनि, पंहिंजनि निगाहनि खे गैर मुहर्रमनि ॾे खणी न ॾिसनि, मुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मुंहिंजे हुकुम मुताबिक़ अखियुनि खे हलाइनि। पोइ जेके दुनिया में अखियूं कंट्रोल में रहियूं
क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो दीदार उन्हनि खे नसीब थींदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह क़ुर शरीफ़ में जहन्नम जे बारे में फरमाए थो त बंदो जेको हिन दुनिया खे पंहिंजे खे विञाए वेठो, को औलाद जे करे, को ज़ाल जे करे, को माउ पीउ जे करे, को यारनि दोस्तनि जी संगत जे करे, को कारोबार जे करे अल्लाह जा बंदा पंहिंजो टाइम विञाइनि वेठा। अल्लाह पंहिंजनि बंदनि खे फरमाए थो वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ्सुन अन नफ्सिन शैआ, हे मुंहिंजा बांधव उन ॾींहं खां ॾिजो जंहिं ॾींहं को जान कंहिंजे कम नथो अची सघे। वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन वला युख़ज़ु मिन्हा अदलुन वला हुम यंसरून, न उन ॾींहं कंहिंजी सिफारिश क़बूल कई वेंदी, न उन ॾींहं कंहिंखां का शइ वरिती वेंदी। हिकिड़ी ॿी जाइ ते अल्लाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो फ़इज़ा जाअति साख़ा, जंहिं ॾींहं कड़को कंदड़ आवाज़ अचे, यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी, जंहिं ॾींहं बंदो पंहिंजे भाउ खां बेज़ार थी वेंदो, व उम्मिही व अबीह, ऐं पंहिंजे माउ ऐं पीउ खां, व साहिबतिही व बनीह, ऐं पंहिंजे ज़ाल ऐं औलाद खां बेज़ार थींदो। कुल्लु इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह, उन ॾींहुं हर कंहिं सां अहिड़ो मामिलो हूंदो जो उनखे पंहिंजी जान जी लॻी हूंदी। अॼु चऊं था न भाउ, अॼु चऊं था औलाद, अॼु चऊं था माउ पीउ। अल्लाह फरमाए थो क़यामत जो ॾिहाड़ो अहिड़ो था जो केरु कंहिंजो न हूंदई, सभु विसरी वेंदई। वजूहुन यौमइज़िन मुस्फिरा, पोइ उन ॾींहुं बि के रोशन चेहरा हूंदा, ज़ाहिकतुन मुस्तबशिरतुन, ऐं खिलंदा ऐं मुस्कुराईंदा। व वजूहुन यौमइज़िन अलैहा ग़बरा, ऐं उन ॾींहुं कहिड़ा चेहरा हूंदा जेके कारा हूंदा, तरहक़ुहा क़तरा, ऐं उन्हनि जे मथां धूड़ हूंदी। उलाइका हुमुल कफ़रतुल फजरा, इहे उन्हनि जा चेहरा हूंदा जेके दुनिया में अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदा हुआ ऐं अल्लाह जूं नाफ़रमानियूं कंदा हुआ। अल्लाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो यौम ला यसअलु हमीमुन हमीमा, उन ॾिहाड़े को दोस्त जे बारे में न पुछंदो। युबस्सिरूनहुम यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाबि यौमिन बिबनीह, उन ॾिहाड़े गुनाहगार चवंदा कि काश अल्लाह अॼु मुंहिंजी औलाद जे एवज़ मुंहिंजी जान छॾे, औलाद खे जहन्नम में उछलाए मुंहिंजी जान छॾे। व साहिबतिही व अख़ी, मुंहिंजी घरवारी खे जहन्नम में उछलाए, मुंहिंजे भाउ खे जहन्नम में उछलाए, पर मुंहिंजी जान छॾे। वो फ़सीलतिही लती तुअवी, ऐं उहो सॼो ख़ानदान जेको हिते उनजो दिफ़ा कंदा, जेको उनजी पुठ भराई कंदा, उहो फरमाईंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह इन्हनि सभिनीनि खे जहन्नम में उछला। अल्लाह, उन्हनि दुनिया में उन सां चढ़ाइयूं कयूं आहिनि, पर हू क़यामत जे ॾींहुं चवंदो इहे बि जहन्नम में वञनि, पर मुंहिंजी जान छुटे। वमन फिल अर्दि जमीअन सुम्म युनजी, अल्लाह जेके बि धरती ते माण्हू आहिनि सभिनीनि खे जहन्नम में उछला, मुंहिंजो कंहिं सां वास्तो कोन्हे को। अल्लाह मां सिर्फ़ु पंहिंजे जान जो सुवाल थो कयां, अल्लाह मुंहिंजी जान छॾ। अल्लाह अॼु त यारनि दोस्तनि जे करे निमाज़ूं छॾी थो, यारनि सां वेठो या अज़ान आई आहे, दोस्तनि खे कीअं छॾियां ऐं निमाज़ ते कीअं वञां। मिटनि माइटनि जे लाइ रोज़ा कज़ा लॻा पिया आहिनि, साईं रोज़ा रखूं था, रोज़ी किथां कयूं, कारोबार ई घर सॼो केरु हलाईंदो। ख़ुदा जा बंदा क़यामत जे ॾींहुं सभिनीनि भातियुनि खां बेज़ार थी वेंदे। अल्लाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो फ़कैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम यौम यजअलुल विल्दान शीबा, अल्लाह फरमाए थो उहो ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो, उन ॾिहाड़े तव्हां कीअं बचंदो जेको ॾिहाड़ो नौजवाननि खे पोढ़ो करे थो छॾे। हिकिड़ी ॿी जाइ ते अल्लाह फरमाए थो या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम, ए इंसानो पंहिंजे रब खां ॾिजो, क़यामत जे ॾिहाड़े जो ज़िलज़िलो तमामु अज़ीम ॾींहुं थो। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तदअ कुल्लु ज़ातिन हम्लिन हम्लहा, अल्लाह फरमाए थो उन ॾिहाड़े मिट माइट भाइर दोस्त इन्हनि जी मोहबत दुनिया में कमज़ोर हूंदी आहे, सभिनीनि खां वधीक मोहबत अमड़ कंदी आहे। अमड़ पाण बुख ते वेही बचनि खे खाराईंदी आहे, पाण सी में तड़पी बचनि खे ढकींदी आहे, पाण गर्मी में रही बि पंहिंजनि बचनि खे पखो हणंदी आहे,
पर अल्लाह फरमाए थो उन दिहाड़े मां बि पंहिंजे हंज मां बचे खे उछलाए छॾींदी चवंदी या अल्लाह मुंहिंजी चाह ऐं अल्लाह फरमाए थो तरन नास सुकारा ऐं तूं माण्हुनि खे ॾिसंदे त ॼण नशो कयल अथनि वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद हालांकि उन्हनि नशो न कयो हूंदो बल्कि अल्लाह जे अज़ाब जो दहशत हैबत एॾी हूंदी जो माण्हू ईअं वाइड़ा थी विया हूंदा ॼण हू नशे जी हालत में आहे अल्लाह अकबर जॾहिं क़ुर शरीफ़ में आयत आई त अल्लाह ताला फरमाए थो जीअं मां बंदनि खे मां जे पेटां पहिरें चकर कढियो आहे क़यामत जे ॾींहुं बि ईअं उथारींदोसांन मां जे पेटां उघाड़ो निकितो आहे क़यामत जे ॾींहुं क़बरनि खां उघाड़ा निकिरंदा अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्द ऐं औरतूं ॿई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा मर्द ऐं औरतूं ॿई उघाड़ा थी माशर जे मैदान में ईंदा अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ इहा औरत जे लाइ हिकु वॾी हया वारी ॻाल्हि हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए आयशा उन दिहाड़े कंहिंखे होश ई किथे हूंदो होश किथे हूंदो कंहिंखे त मुंहिंजे भरिसां केरु बीठो आहे उघाड़ो आहे या कपिड़नि सां हर इंसान खे पंहिंजी जान जी हूंदी माशर जे मैदान जो ख़ौफ़ अहिड़ो ई आहे मां पंहिंजो नथी करे पीउ पंहिंजो नथो करे भाउ नथो करे औलाद नथो करे माशर जे मैदान में केरु बि कंहिंजो न आहे एतिरे क़दुर जो अल्लाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो ए बंदा तुंहिंजे जिस्म जा उज़्बा बि तुंहिंजा न आहिनि अल्लाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो हत्ता इज़ा मा जाऊहा शाहिद अलैहिम समअहुम अल्लाह फरमाए थो जॾहिं उहो ॾियारो क़यामत जो ईंदो त उन्हनि ते उन्हनि जा कन गवाहियूं ॾींदी वजुलूदहुम उन जूं खलूं ही जिस्म ही खल तो गवाही ॾींदी या अल्लाह हिन असां खां ही गुनाह कराया आहिनि पोइ हू पुकारींदो वक़ालू लिजुलूदिहिम लिमा शहिदतुम अलैना हू पंहिंजनि खल खे पंहिंजनि उज़बनि खे चवंदो तव्हां मुंहिंजा दुश्मन थी वियो तव्हां मूं ते शाहिदियूं था ॾियो हालांकि तव्हांजे सुखनि जे करे त मां दुनिया में गुनाह कया आहिनि पोइ हुन जो जिस्म उनखे छा जवाबु ॾींदो क़ालू अंतक़ना अल्लाहु अल्लज़ी अंतक़ कुल्ल शैइन चए थो त उन रब असांखे ॻाल्हि लॻायो आहे शाहिदी ॾियारी आहे जेको हर शइ खे ॻाल्हि राए थो सघे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो पंहिंजो जिस्म ई पंहिंजो न अथई बहितर इहो अथई त ही दुनिया आज़माइश जी घड़ी अथई हिते अमल करे वठ हिते नंढे में नंढे गुनाह खां बच ऐं नंढी में नंढी नेकी ते जल्दी कर हिते अक्सर माण्हू सोचींदा आहिनि हीअ बि का नेकी आहे हीअ बि को गुनाह आहे जंहिं ते अल्लाह पकड़ कंदो हीअ बि का नेकी आहे जो अल्लाह असांखे अता कंदो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह क़ुर शरीफ़ में फरमाए थो ववुदिअ अलकिताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फीह अल्लाह फरमाए थो जॾहिं किताब रखियो वेंदो हिसाब किताब शुरू थी वेंदो ऐं उन किताब खे खोलियो वेंदो इंसान खे अल्लाह ॿुधाईंदो ए बंदा तूं ही अमल कया आहीं नंढे में नंढो अमल लिखियो हूंदो वॾे में वॾो नंढे में नंढो गुनाह नंढी में नंढी नेकी बि लिखियल हूंदी पोइ छा चवंदो वयक़ूलु या वैलतना चवंदो हाय मुंहिंजी बर्बादी मां लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा हिन किताब जो चक्कर छा आहे जो का न नंढी न वॾी ॻाल्हि छॾी कान अथसि हर शइ लिखी अथसि ववजदू मा अमिलू हाज़िरा पोइ जेको कुझु हुननि कयो पंहिंजनि अखियुनि जे अॻियां ॾिसंदा वला यज़लिमु रब्बुका अहदा ऐं तुंहिंजो रब कंहिं ते ज़ुल्म नाहे कंदो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो हीउ दौर ॾाढो ॾुखियो दौर अथव ही दुनिया अमलनि जी जाइ अथव हींअर असां नंढियुनि नंढियुनि नेकियुनि खे मामूलियूं सम्झूं था पर क़यामत जॾहिं नंढी में नंढी नेकी लाइ इंसान तरसंदो तंहिं करे हीअ अमलनि जो दुनिया अथव हिते अमल करे वठो आख़िरत हिसाब जो ॾिहाड़ो अथव उते अमल करण जो मौक़ो कोन मिलंदो अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا
من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. मुझे अजीज दोस्तों ऐं साथियों, अल्लाह ताला कुरान शरीफ में असांजी पैदाइश जो मक़सद ॿुधाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मूं इंसान ऐं जिन खे सिर्फ़ पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। वमा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून। न मां हुननि खां रोज़ी घुरां थो, न ई चवां थो मूंखे खाराइनि। इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। बल्कि अल्लाह ई ज़बरदस्त ताक़त वारो ऐं तव्हांखे रोज़ी ॾियण वारो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, अॼु जे इंसान जो मेन बहानो आहे कारोबार। निमाज़, फर्ज़ी निमाज़ूं कज़ा, जुमे जूं निमाज़ूं कज़ा, बहानो छा हूंदो आहे? कारोबार। कारोबार खे इंसान नथो छॾे सघे। अल्लाह फरमाए थो, अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया। इंसान ही माल ऐं औलाद तुंहिंजी दुनिया जो सींगार अथव। वल बाक़ियातु सालिहात, बाक़ी अल्लाह वटि ख़ैरुन इंद रब्बिका सवाबन व ख़ैरुन अमला, जेके अल्लाह वटि भली ॻाल्हि आहे तुंहिंजे लाइ, उहे आहिनि नेक अमल। ऐं अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो, रिजालुन ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। अल्लाह फरमाए थो, मुंहिंजा अहिड़ा के बाना आहिनि धरती ते आहिनि जिन्हनि खे न तिजारत न ख़रीदो फरोख्त उनके अन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र खां नथी रोके सघे। व इक़ामिस सलाह, ऐं निमाज़न खे क़ाइम करण खां नथी रोके सघे। व ईताइज़ ज़कात, ऐं ज़कात अदा करण खां नथी रोके। छो? यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब, उन दिहाड़े खां टिजनि था जे ॾींहुं दिलियूं ऐं अखियूं फिरी वेंदियूं आहिनि। ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, जिन्हनि खे आख़िरत जे ॾिहाड़े ते पका, अल्लाह क़ुरान शरीफ में फरमायो आहे, इन्हनि मुंहिंजनि ॿारनि खे दुनिया जो न कारोबार रोके थो सघे, न की को ख़रीदो फरोख्त रोके थो सघे। इन्नल लज़ीना यतलूनल किताब, अल्लाह फरमाए थो, जिन्हनि हिन क़ुरान खे पढ़ियो आहे, वअक़ामुस सलाह, ऐं निमाज़नि खे क़ाइम कयो आहे, वअनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन, ऐं ख़र्च कयो मुंहिंजे ॾिनल दौलतनि मां लिकाए या सरेआम, यरजून तिजारतन लन तनबूर। इहे मुंहिंजा उहे बाना आहिनि जेको अहिड़े कारोबार जी ख़्वाहिश रखनि था जंहिंमें खसारो आहे ई कोन। खसारो आहे ई उन में कोन। उहे नेकिन जो रस्तो, नेकिन वारो ही जेको कारोबार आहे, जेको नेकियूं करे थो, जीअं अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो त केरु आहे जेको मूंखे सुहिणो कर्ज़ अता करे, दुनिया में हिकु ॾींहं ते 70 अल्लाह आख़िरत में मोटाए थो ॾे। यानी ही हिकिड़ो कारोबार, अल्लाह चए थो इहो ई कारोबार तव्हांजी कामयाबी जो आहे। अगरि न त पोइ अल्लाह क़ुरान शरीफ में सूरतुल तौबा में हिकिड़ी आयत फरमाई आहे, कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम। अल्लाह फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन इंसाननि खे ॿुधा, अगरि तव्हांजा वालिदैन, तव्हांजा भाइर, तव्हांजूं भेनरूं ऐं तव्हांजूं ज़ालूं, व अशीरतुकुम, ऐं तव्हांजा मिट माइट, व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा, ऐं माल जेको तव्हां गॾु कयो आहे, व तिजारतुन तख़्शौन कसादहा, ऐं उहो कारोबार जंहिंजे खसारे खां नुक़सान खां तव्हां ॾिजो था, व मसाकिन तरदौनहा, ऐं उहे बंगला, उहे माड़ियूं जिन्हनि सां तव्हां मोहबत था कयो। अल्लाह पूरी लिस्ट कढी पोइ अल्लाह फरमाए थो, अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही, अगरि इहे सभई शयूं तव्हांखे अल्लाह खां, अल्लाह जे रसूल खां, व जिहादिन फी सबीलिही, ऐं अल्लाह जे राह में जिहाद करण खां वधीक महबूब आहिनि, फतरब्बसू हत्ता यअति अल्लाहु बिअमरिही, पोइ तव्हां इंतज़ार करे वेहो त अल्लाह जो अज़ाब अन क़रीब तव्हां ते ईंदो। वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन, ऐं अल्लाह फ़ासिक़ क़ौमनि खे हिदायत कॾहिं नाहे ॾींदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह फरमाए थो त मां ऐं मुंहिंजा पैगंबर तव्हांखे पूरी काइनात खां महबूब थी वञो। बाक़ी ही माल, ही औलाद, ही सभु दुनिया जो अथव। अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ए ईमान वारो, पंहिंजो पाण खे, पंहिंजे औलाद खे जहन्नम जी बाह खां बचायो। बचायो पंहिंजो पाण खे, पंहिंजे औलाद खे। उहा बाह वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा, जंहिंजो ईंधन, जंहिंजो ॿारण इंसान ऐं पत्थर आहिनि। अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन ला यअसून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। ऐं उन जहन्नम जी बाह ते अल्लाह अहिड़ा सख़्त दिल फ़रिश्ता मुक़रर कया आहिनि जेको अल्लाह जे हर हुकुम ते पाबंद हूंदा आहिनि। जहन्नमिन खे अज़ाब ॾींदे, सज़ा ॾींदे, हुननि जी दिल थोरी घड़ी लाइ बि ॾके डिॼे नथी,
घबराए नथी। अहिड़ा सख़्त दिल अल्लाह ताला उन जहन्नम जी बाहि ते फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि। अल्लाह फरमाए थो, ए ईमान वारो, पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे औलाद खे उन जहन्नम जी बाहि खां बचायो। ऐं अल्लाह क़ुर करीम में इहो फरमाए थो, असुल कामयाबी जन्नत आहे, दुनिया न आहे। ऐं अल्लाह फरमाए थो असुल खसारो, अल्लाह फरमाए थो कुल इन्नल खासिरीन अल्लज़ीन खसिरू अनफुसहुम व अहलीहुम यौमल क़ियामह। अल्लाह फरमाए थो वॾे में वॾो खसारो उन्हनि जो आहे जिन्हनि आख़िरत जे ॾिहाड़े पंहिंजो पाण खे पंहिंजे औलाद खे विञाए छॾियो। दुनिया में तूं दुकान बंदि करे निमाज़ ते ईंदे खसारो कोन्हे को। दुनिया में अल्लाह पनाह ॾे, अगरि बीमारी जे करे तूं ट्रेड में घर वेठे दुकान बंदि कई, खसारो कोन्हे को। दुनिया जो अगरि माल ढोर तुंहिंजो मरी वियो, तुंहिंजो इहो नुक़सान न आहे। अल्लाह फरमाए थो असुल नुक़सान इहो अथई जो क़यामत जे ॾिहाड़े न सिर्फ़ तूं बल्कि तुंहिंजो सॼो घराणो तुंहिंजे करे जहन्नम में हलियो वञे। उहो ॾिहाड़ो वॾे खसारे वारो ॾिहाड़ो अथई। तंहिं करे इंसानो पंहिंजो पाण खे पंहिंजे औलाद खे जहन्नम जी बाहि खां बचायो। पंहिंजनि घरनि में जन्नती वारा अमल पैदा कयो। निमाज़ जी तलक़ीन पंहिंजे औलाद खे बि कयो। पाण बि निमाज़ ते क़ाइमु रहो। अगरि असां पाण क़ाइमु न आहियूं त औलाद खे छा चवंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, वॾे में वॾे खसारे खां बचो। दुनिया जो खसारो को खसारो कोन्हे। दुनिया में अगरि को खसारो पए त वरी कमाए सघीं थो, पर आख़िरत जे ॾिहाड़े कुझु न थींदई सिवाय अफ़सोस जे, या अल्लाह हाणे असांखे मोकिल, या अल्लाह हाणे असांखे मोकिल, असां वञी कमु नेक कंदासीं, पर उन ॾींहुं तोखे मोहलत न मिलंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी अता फरमाए। या अल्लाह असांखे क़ुर ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असांखे बुराइनि खां गुनाहनि खां महफ़ूज़ फरमा। या अल्लाह असां सभिनीनि खे हिदायत जो रस्तो अता फरमा। या अल्लाह उहो हिदायत जो रस्तो जेको तो पंहिंजनि नेक बाननि खे अता कयो आहे। या अल्लाह असांखे गुमराहनि जे रस्तनि खां महफ़ूज़ फरमा। या अल्लाह असां सभिनीनि जे दिलनि खे नरम फरमा। या अल्लाह असांजे हिन पत्थर दिलनि खे नरम फरमा। या अल्लाह असांजे दिलनि खे ड्रिजण सेखार। या अल्लाह असांजे हिन अखियुनि खे रोअण सेखार। या अल्लाह असांजे दिलनि में तुंहिंजी मोहबत, तुंहिंजी चाहत ऐं तुंहिंजो ख़ौफ़ अता फरमा। या अल्लाह असांजे दिलनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतनि जी मोहबत अता फरमा। या अल्लाह जेके बि असांजा दोस्त गुमराही जे रस्ते में हलनि था, या अल्लाह उन्हनि सभिनीनि खे हिदायत जो रस्तो अता फरमा। या अल्लाह जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। या अल्लाह असांजे जान ऐं माल जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह असांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह असांजा मुजाहिद भाइर जेके तुंहिंजी राह में जिहाद करे रहिया आहिनि, पोइ चाहे उहे अफ़गानिस्तान में हुजनि, इराक में हुजनि, शाम में हुजनि, या अल्लाह उन्हनि सभिनीनि मुजाहिदनि जी मदद फरमा। या अल्लाह उन्हनि खे सही तरीक़े सां जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह हिन धरती ते जिथे जिथे तुंहिंजनि नेक बाननि मुसलमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे, या अल्लाह उन्हनि जी मदद फरमा। या अल्लाह उन्हनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह उन्हनि खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह जेके असांजा मिट माइट अज़ीज़ मोमिन भाइर ईमान जी हालत में वफ़ात करे रहिया आहिनि, या अल्लाह उन्हनि खे क़ब्र ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमा। या अल्लाह उन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में जायूं अता फरमा। रब्बना तक़ब्बल दुआना रब्बना इग़फ़िर लना व लिवालिदीना व लिलमुअमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन।